अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पे एक नज़र हेडलाइंस ते। केपीके में सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाई टेवी दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस भारतीय स्पॉन्सर्ड खारजन जी मौजूदगी जे इतला ते टारगेट ऑपरेशन कयो। क्रम में फायरिंग जी शदीद ॾे-वठ में 12 दहशतगर्द मारिजी विया। क्रम जिले में ही हिक ॿी कार्रवाई में 13 खारजी मारिजी विया। वज़ीर आज़म में गरुअज़ी पारां कामयाब कार्रवाई ते सिक्योरिटी फोर्सेस के खराज तहसीन पेश। सुप्रीम जुडिशल कमीशन जो इजलास 2 डिसंबर ते तलब। इजलास जी सदारत चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान याया आफरीदी कंदो। इजलास में आला अदलिया में जजन जी मुक़ररी जी सिफारिश कई वेंदी। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब के सुप्रीम कोर्ट जो मुस्तकिल जज बणाइण जो इम्कान। प्रियालो वेझो उलरा ऐं जतोई धुरियुनि में हलंदड़ तकरार तेज़ फायरिंग में 2 ॼणा क़तल। उलरा जागीर जे कचे वारे इलाइक़े में धुरियुनि हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंह खोले छॾिया। गोलियूं लॻण करे माजिद उलरो ऐं गुलर उलरो मारिजी विया। नसीम उलरो, रहीम उलरो ऐं ज़मीन ते कम कंदड़ वाटड़ो इसहाक ओढो ज़ख़्मी। फायरिंग में जतोई धुर जा आज़म जतोई समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े में चिकतान वारे सूरत-ए-हाल। कोटली जंक्शन ते मोहिंज दड़ो एक्सप्रेस जूं 3 बोगी पटड़ी तां लही वयूं। रेलवे अख़्तियारनि जो चवणु आहे त हादसे सबबि ग्राउंड ट्रैक मुतासिर थियो आहे। मुसाफ़िर महफ़ूज़ आहिनि। मुतासिर बोगियुनि खे हटाइण जूं कोशिशूं कयूं पियूं वञनि। जल्द ट्रैक बहाल कयो वेंदो।